घोट की मां रशीद मीरानी की रिपोर्ट मुताबिक अगूणे वडे वजीर सरदार अली मोहम्मद खान महर के फर्जंद अगूणे टाउन कमेटी खानगढ़ के चेयरमैन सरदार ज़ादा अहमद अली खान महर के पारा हाजी अली डिनो खान महर अगूणो म्यूनसिपल कमेटी घोटकी जो चेयरमैन सैयद असगर अली शाह गीलानी चौधरी लियाकत अली आराई जाम फैज मोहम्मद लखन डॉक्टर अब्दुल रज़ाक जैजवा दीवान पहलाज लाल संदीप कुमार CIA DSP मुनीर अहमद बगन खान कलादी सैयद मीर मोहम्मद शाह मीर मोहम्मद कलोड़ो DSP घोटकी अहमद बख्श राहूजो MS मीर हसन कुलाची शाही बाजार घोटकी जे मशहूर शख्सियतुन सेठ चंद्रमल बेन मौजूद शख्सियतुन घोटकी जे शहरन सां गॾिजाणी कई वई। उन मौके ते अहमद अली खान महर चयो त घोटकी जे अमाम हमेशा मरहूम बाबा साईं सरदार अली मोहम्मद खान महर सां भरपूर नमूने निभायो हो। अॼु बि घोटकी वासियुनि जे उहा ई मोहब्बत ऐं प्यार ॾिसी रहियो आहियां। असांजे दिलनि में घोटकी जे अवाम लाइ मोहब्बत ऐं प्यार आहे। मां कॾहिं बि घोटकी जी अवाम खे मायूस न कंदुसि।